हाणे ख़बर शामिल कंदासीं पखो खां त पखो में नवाबज़ादा हासिल ख़ान इसाण मुख़्तलिफ़ ॻोठनि में कार्डन गॾिजाणी करे अवामी मसइला ॿुधाया। उन हवाले सां ॻोठ मेकण में बिरादरी जे चङे मुड़ुस रहिस शाहिद हुसैन मेकण जी रहाइशगाह ते क़ाइम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोअज़्ज़िन अब्दुल्लाह सोलंकी, रोशन अली राजपूत, गुलाम शबीर सोलंकी, अली दोस्त मुगेरी, ख़ादिम हुसैन मेकण, लियाकत अली भट्टी, हाफ़िज़ अब्दुल गफ़ार भट्टी समेत ॿिनि शिरकत कई। उन मौक़े ते नवाबज़ादा हासिल ख़ान इसाण चयो त तक जे अवाम जी ख़िदमत करणु असांजो फ़र्ज़ु आहे ऐं अहिड़े जज़्बे सां अवाम जे दरनि ते वञी ॾुख ऐं तकलीफ़ूं मालूम करे खेनि इंसाफ़ ॾियारियां थो। अवामी ख़िदमतदारी सियासत असांखे ख़ानदानी वरसे में मिलियल आहे ऐं उनखे पूरो करे ख़ानदानी हक़ अदा करे रहिया आहियूं। तक जे अवाम खे बुनियादी हक़ ॾियण लाइ आला ऐवाननि ताईं आवाज़ उथारियो आहे। हुन वधीक चयो त शाहिद ख़ान मेकण इसान ख़ानदान सां सचो साथारी रहियो आहे ऐं अहिड़नि किरदारनि ते असांखे फ़ख़्रु आहे जिन हमेशह सचाईअ जो साथ ॾिनो आहे।